अस्सलाम वालेकुम दोस्तों। दोस्तों अॼु जेका वीडियो ठाहियां पियो, हिन में रुगो मलाका खां कुआलालंपुर जो जेको एयरपोर्ट आहे, उन उहो हाईवे जेको आहे उन जे भरपासे जा जेके लैंडस्केप आहे, फ़क़ति उहे नज़ारा जेके आहिनि से कढां पियो, ऐं उहे जेके आहिनि से हिते जेको आहे सो तव्हांखे ॾेखारींदुसि, जिन खे उहे जेका लैंडस्केपिंग आहे, भरपासे जा हाईवे जा नज़ारा आहे। ख़ूबसूरत हाईवे आहे मलेशिया जो, ऐं लैंडस्केप तमामु ख़ूबसूरत आहे। सो जिन खे दोस्तनि खे दिलचस्पी हुजे इनखे ॾिसण जी, से जुड़िया रहनि ऐं आख़िर ताईं ॾिसनि। पर जे ॿी का ख़ासि ॻाल्हि हिन में कान्हे, इन करे जिन खे इन्हनि सां दिलचस्पी न हुजे त पोइ उहे भले जेको आहे सो हिन वीडियो खे स्किप करे सघनि था, ऐं विच विच में का ॻाल्हि हूंदी करण जी त उहा बि कंदुसि, न त रुगो या क्लिप्स आहिनि हाईवे जे भरपासे जा। हाणे रोड जा जेके अक्सर जेको आहे सो गाॾी ड्राइव कंदो आहियां त डैश कैम लॻियल हूंदी आहे, ऐं उहा डैश कैम में जेके रोड जा जेके नज़ारा आहिनि पोइ उहे त कैप्चर थी वेंदा आहिनि। सो उहे जेके आहिनि से वरी वीडियो पोस्ट बि करे छॾंदो आहियां। पर उहो पंहिंजी गाॾी में जॾहिं ड्राइव कंदो आहियां त पोइ त इहो ई तरीक़ो हूंदो आहे वीडियो कढण जो, बल्कि उहा निकिरंदी रहंदी आहे डैश कैम जी, ऐं पोइ त रुगो का ॻाल्हि करणी हूंदी आहे त उहा करे छॾींदो आहियां, त पोइ उहा जेका असां पोस्ट करे छॾींदो आहियां। पर अॼु जेको आहे सो छो जो वञा पियो एयरपोर्ट पियो वञा, त इन करे पब्लिक ट्रांसपोर्ट पियो यूज़ कयां, ऐं पंहिंजी गाॾी कान्हे। सो जो मूंखे हुतां वरी फ्लाइट पकड़नी आहे, सो उन करे मौक़ो मिले पियो ऐं ड्राइव को ॿियो पियो करे, ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट में आहियां, त मूं वटि कैमरा त आहे, त सोचमि पियो त हीअ जेको भरपासे जा क्लिप्स जेके आहिनि से कढंदो हलां, त जीअं बाद में वरी जेको आहे सो हिनखे पोस्ट कयां। जिन खे दिलचस्पी हूंदी दोस्तनि खे ॾिसणो हुजे नज़ारो, त उहे भले उनखे ॾिसी सघनि। सो हीअ हाणे मलाका खां जेको हाईवे आहे उहो आहे, ऐं वेंदे हीअ वञे त सिधो कुआलालंपुर ताईं थो, पर छो जो मलाका खां पोइ कुआलालंपुर जी तरफ़ वरी एयरपोर्ट आहे सीपेंग में, त सीपेंग ॾांहुं वञण जे लाइ वरी उन मां हिकिड़ो ॿियो हाईवे निकिरे थो जेको सिधो उनखे एयरपोर्ट ते वञे थो। पाण ई इन में कुआलालंपुर ताईं त कोन हलंदासीं, उन खां पहिरीं जेको आहे सो वरी लेफ्ट ते जेको आहे सो माण्हू मुड़ी वेंदो सीपेंग एयरपोर्ट जी तरफ़। सो हाणे ही तव्हां ॾिसो में लैंडस्केप में ॾाढो ख़ूबसूरत ही हाईवे आहे जेको नॉर्थ साउथ हाईवे मलेशिया जो। इन जी लैंडस्केपिंग तमामु ख़ूबसूरत आहे। ही नॉर्थ साउथ हाईवे इन करे चवनि था जो ही मलेशिया जे नॉर्थ खां वठी साउथ ताईं हले थो, पर ही वेस्ट कोस्ट खे वेझो आहे ऐं ईस्ट कोस्ट खां काफ़ी परे आहे। ईस्ट कोस्ट ते वरी उन पासे वरी ॿियो हाईवे आहे जेको ईस्टर्न जेको हाईवे आहे। ही जेको आहे सिर्फ़ु नॉर्थ साउथ हाईवे आहे, ऐं नॉर्थ साउथ हाईवे जी सिधो कुआलालंपुर ताईं वञे थो, पर मूंखे त वरी एयरपोर्ट ॾांहुं वञिणो आहे, विच मां जेको आहे थोरो टुकड़ो वरी हिन मां एग्ज़िट करे ऐं जेको सीपेंग वञे थो रस्तो उहो माण्हू वठंदो। हाणे हिन में ॾिसो तव्हांजी ख़ूबसूरती में वणकार जेका आहे सा हिकिड़ो त नेचुरल एडवांटेज आहे हिते, ईअं कोन्हे त सॼी जेका सा महिनत हिननि जी आहे। नेचुरल एडवांटेज इहो आहे त बरसाति हिते जेका आहे न उहा अक्सर थींदी रहंदी आहे, हफ़्ते में 2 दफ़ा 3 दफ़ा, त हिननि खे को पाणी जो जेको को मसइलो कोन्हे, हिन करे सावक तमामु घणी आहे।
कुझु दोस्त सिंध खां अचनि था त पोइ उन्हनि खे आउं अगरि ड्राइव करे ऐं हाईवे ते वठी वेंदो आहियां कॾहिं त उन ॻाल्हि कंदा आहिनि त ही तमामु घणी सावक जेका आहे असां हिते वणंदी आहे उन्हनि खे। सो सावक वारे मामले में छो जो ही ट्रॉपिकल आहे, गरम सीरी मुल्क आहे, बरसातूं घणियूं आहिनि त बरसाती ॿेला आहिनि, इन करे इहो नेचुरल एडवांटेज आहे ऐं एनवायरमेंट बि पोइ इन करे ख़ूबसूरत आहे। ऐं न सिर्फ़ु हिते बल्कि इंडोनेशिया में जेके बि गरम सीरी मुल्क आहिनि उन्हनि में इहो कुदरती जेका सावक ऐं वणकार आहे इहा तमामु सुठी आहे। पर वरी ही हाणे काफ़ी डेवलप मुल्क आहिनि त हिननि जो वरी रोडनि जा इंफ्रास्ट्रक्चर ॿिया छा इहे बि काफ़ी सुठा आहिनि। पाण वटि त पाकिस्तान में त रुॻो मुंहिंजे ख़्याल में जेके चीन वारनि ठाहिया आहिनि कुझु हाईवेज़ मोटरवेज़ जेके उते वरी मोटरवेज़ चवनि था, हिते वरी हाईवे चवंदा आहिनि, हिते मोटरवे कोन चवनि। त हिते वारा जेके हाईवेज़ आहिनि उहे हिते हिननि पाण ई ठाहिया आहिनि, पर पाकिस्तान में जेको आहे सो वरी चीननि ठाहे ॾिना आहिनि। ख़ासि करे जेको होॾां मरी आहे या जेको हज़ारा मोटरवे आहे या स्वात न वञे थो या वरी इस्लामाबाद लाहौर पेशावर इहे जेके त इन्हनि जा उहे बि सुठा आहिनि, पर उन जो बि ख़ूबसूरती आहे। हर मुल्क ख़ूबसूरत आहे ऐं पाकिस्तान में सिंध में बि जेके ॾाढा ख़ूबसूरत जॻहूं आहिनि, पर मेंटेनेंस वारो मसइलो उते वधीक आहे। हिते इहो त मेंटेनेंस हिननि जी रहे थी हर वक़्तु। ऐं ॾिसो हाणे पासनि मां जेको गाह वग़ैरह आहे इहो बि अक्सर कटींदा रहंदा आहिनि। तक़रीबन तव्हां अगरि ट्रेवल कयो त हाईवे ते कंहिं बि ॾींहुं तव्हां वञो त किथे न किथे इहे अमलो जेको गाह कटण वारो उहो लॻो पियो हूंदो आहे। 15-20 माण्हू हूंदा आहिनि ऐं हुन वटि मशीनूं हूंदियूं आहिनि जेके इहे गाह वग़ैरह जेको आहे सो कटींदा रहंदा आहिनि। न त बरसातुनि में गाह वॾा थी वञनि, हाणे हीअ गाह कटियो पियो आहे त इहो ख़ूबसूरत लॻे थो। परियां ही जेको आहे नज़ारो इहे वरी ऑयल पाम जा वण आहिनि, इहो तव्हांखे मलेशिया जेको पेनिनसुलर मलेशिया इहो तक़रीबन सॼो हिननि ऑयल पाम करे छॾियो आहे। तो ऑयल पाम में हिकिड़ो आहे त नेचुरल उहो पियो जेको एडवांटेज हिते आहे जो बरसाति पवंदी रहंदी आहे, इन करे जबलनि ते हिननि खे जेको आहे सो ख़ासि एरीगेशन जो जेको आहे एफर्ट वठिणा पवंदा पवनि। हिन में बरसाति थींदी रहंदी आहे, उन बरसाति ते ई जेको आहे सो थी वेंदो आहे। ख़ासि करे जॾहिं जे पोखण जो टाइम ईंदो आहे त ही पोखींदा आहिनि हिन में अक्टूबर में, ऐं अक्टूबर में वॾियूं चकियूं हूंदियूं आहिनि, काफ़ी 8 फुट 10 फुट जूं 8 फुट जूं चकियूं हूंदियूं आहिनि, 7 फुट जूं। उहे ही ऑयल पाम जा वण जेके अॻु में ई नर्सरी में कंदा आहिनि प्रिपेयर त उहे लॻाईंदा आहिनि, पोइ अची जबलनि ते लाहवारनि ते चोटियुनि ते पोइ लॻाए छॾींदा आहिनि। जॾहिं नओं पोइ ही कंदा आहिनि प्लांटेशन, ऐं हिननि जी हज़ारनि एकड़नि ते प्लांटेशन आहे इहा। त इहा जेका प्लांटेशन ही कंदा आहिनि त इहा अक्टूबर में इन करे कंदा आहिनि जो पोइ नवंबर दिसंबर जनवरी जा ताईं तमामु सुठियूं बरसातूं पवंदियूं आहिनि, तक़रीबन डेली जहिड़ो कर बरसाति पए थी। त उन में हिन जूं जेके आहिनि पहाड़ूं वग़ैरह लॻी वेंदियूं आहिनि ऐं पोइ वधीक जेको आहे सो हुनखे जेको आहे सो ही बर्दाश्त हिन में पैदा थी वेंदी आहे। ऐं पोइ जेको फेबरवरी जो महीनो ईंदो आहे उन में को साल छॾे बाक़ी अक्सर जेको आहे सो वरी थोरो ख़ुश्क महीनो हूंदो आहे त पोइ उहो बर्दाश्त करे वेंदा आहिनि। जो 3 महीना बरसाति हूंदी आहे त पोइ विच में 15-20 ॾींहं हिकिड़ो महीनो बरसाति न पए त पोइ उहो बर्दाश्त करे वेंदा आहिनि। वरी मार्च जे विच खां वरी बरसातूं शुरू थी वेंदियूं आहिनि ऐं अहिड़ी तरह सां ही हिननि जी प्लांटेशन जेका आहे सा एस्टेब्लिश थी वेंदी आहे। आहिनि हाणे ही हिन में जेके आबादगार बि आहिनि उन्हनि जा कंहिंजा 200 एकड़ 300 एकड़ 500 एकड़ ईअं पवंदा आहिनि,
कंहिंजा 10 एकड़ 8 एकड़ 15 एकड़ ईअं हूंदा आहिनि। पर वॾियूं कंपनियूं जेके आहिनि कॉर्पोरेट कंपनियूं आहिनि जीअं साइमी डार्बी आहे या IOI आहे, इन्हनि जा बि जेके से हज़ार निकिरंदा आहिनि, 5-15 एकड़ ज़मीनूं अथनि, उन्हनि जा ऑयल फार्म लॻल आहिनि ऐं कॉर्पोरेट तरीक़े सां लॻल आहिनि। सो इहो काफ़ी जेको आहे सो हिते तक़रीबन सॼो हिननि इहो करे छॾियो आहे ऑयल पाम। इन करे त एक्सपोर्ट जेको ऑयल पाम थींदो आहे मलेशिया मां, हिननि जी ज़रई जेका आहे प्रोड्यूस आहे उहा वॾे में वॾी आहे ऑयल पाम आहे। सो हाणे हीउ जेको वञूं पिया हिते एयरपोर्ट न, हाणे ही उहो रस्तो आहे ऐं ॾाढो हिननि इहो ख़ूबसूरत करे छॾियो आहे, छो हाणे ही नॉर्थ साउथ खां एग्ज़िट करे विया आहियूं। ही आहे टुवर्ड्स कुआलालंपुर इंटरनेशनल एयरपोर्ट आहे। हाणे हिकिड़ी कुझु ॻाल्हियूं आहिनि त काफ़ी आहिनि जेके आउं करणु चाहियां पियो दोस्तनि सां, पर पोइ हाणे केॾी महिल ॻाल्हि ज़हन मां लहियो वञे। हाणे हींअर मूंखे उहा ज़हन में अचे पई ॻाल्हि त मुंहिंजे ख़्याल में हू करे छॾियां। त काफ़ी जेके दोस्त अचनि था पाकिस्तान मां, पोइ हिते जेको आहे सो छो पाकिस्तान जो सिंध जो उहो कल्चर ऐं हुते जेको आहे सो थोरो ॿिए नमूने जो आहे। हिते जॾहिं माण्हू निकिरे थो ॿाहिरि त कोशिशि कजे त हिते वारे हिसाब सां माण्हू हले, ख़ासि करे ऐं जेको ज़िक्र कंदो सफ़ाई सुथराई जो। पाण वटि हिते सिंध में त रवाजु आहे त जेका चॉकलेट खाधो या का शइ खाधे पीते जी थैली जेका आहे या जेको कागज़ आहे या का बि शइ त उहा गाॾी मां ॿाहिरि उछलाए छॾियूं। हिते जेको आहे सो इहो ईअं केरु कोन थो करे। हर को जेको आहे सो हुनखे पंहिंजी गाॾी में पाण वठी रखे थो। सिगरेट माण्हू हिते बि ज़ाहिर पीअनि था, पर सिगरेटनि जा टोटा जेके आहिनि से उहे उछलाए उते रस्तनि ते या गाॾी खां ॿाहिरि उछलाइण, इहो तमामु को विड़िले को सफ़ा को बदफ़ाल आहे त ईअं करे थो, न त 95% आउं चवंदुसि ईअं कोन था कनि। पाकिस्तान मां सिंध मां तव्हांखे दोस्त अचनि था त उहे साॻियूं आदत वरी हिते बि जेका आहे सा डिस्प्ले कनि था पंहिंजी। इन करे उन्हनि खे अर्ज़ु आहे त हाणे हुते त जीअं वणे तीअं कयो, पर जॾहिं ॿाहिरि मुल्क में किथे वञो था त उते जो कल्चर, उते जा रवाज ऐं उन्हनि जो थोरो एतिराम करणु घुरिजे। ऐं हिकिड़े दफ़े इहो आउं नालो त कोन खणंदुसि, त कंहिं दोस्त सां आया हुआ त उन्हनि सां गॾिजी जेको आहे सो आउं हिते बीच हिकिड़े ते वियुसि। उते बीच ते जेको आहे सो वरी ड्रिंक वग़ैरह वरितीसीं उते। त ड्रिंक जेका आहे सा इहो कैन वारी, त उन में जूस वग़ैरह हूंदा आहिनि जेके, हाणे मूंखे यादि कोन्हे छा हो, पर हल्का ड्रिंक हुई सा वरितीसीं। त ड्रिंक पी ऐं दोस्त जेको आहे सो बीच ते ख़ाली जेको जो कैन आहे उहो उते उछलाए छॾियो। त पोइ इहो जेको आहे सो हाणे हुन त उछलाए त छॾियो ऐं आउं बि चई न सघियसि होॾी महिल, पर इहो हिते केरु कोन कंदो आहे। सो डस्टबिन आहे बर पासे में किथे मिली वेंदी, खणी पाण सां गॾु रखो जिथे डस्टबिन वग़ैरह मिले या ट्रैश बिन मिले, उन में वञी जेको आहे सो उछलाइजे। ऐं हाणे KLIA टर्मिनल 2 अचे पियो, सो पंहिंजी ॻाल्हि आउं बहरहाल मुकमल कयां त इन तरह सां इहो थोरो माहौल जी जेका सफ़ाई सुथराई हिते हर को रखे थो, त पोइ दोस्त वरी तव्हां सिंध मां अचे थो घुमण जे लाइ त उहो वरी पाण जूं जेके उते वारियूं आदतूं आहिनि उहे वरी हिते बि उअं ई था कनि। सो थोरो उन्हनि खे अर्ज़ु आहे त हिते अचनि था, पंहिंजे मुल्क खे बि सुधारणु घुरिजे, उते बि सफ़ाई सुथराई जो ख़्यालु रखिजे त बहितर आहे। तव्हां जे नथा रखो त घटि में घटि जॾहिं हिते अचो था त हिते थोरो उन ॻाल्हि जो ख़्यालु कजे। ऐं
जेको हिते जेके रवाज आहिनि उन्हनि ते माण्हू हले त बहितर आहे। ऐं हीअ जेको KLI टर्मिनल 2 आहे, यानी असांजी गाॾी पहिरीं वञे पई टर्मिनल 2 ते, ऐं पोइ जेका असां वेंदी टर्मिनल 1 ते। मूंखे टर्मिनल 1 ते वञिणो आहे। सो ही लो कॉस्ट बजट टर्मिनल आहे, टर्मिनल 2। एयर एशिया परियां बीठा आहिनि। एयर एशिया त ही वॾी एयरलाइन आहे, लो कॉस्ट बजट एयरलाइन। बल्कि बजट एयरलाइन जी शुरूआति जहिड़ो कर एयर एशिया खां थी, हिते काफ़ी अॻे जी आहे, ऐं इन्हनि हिते शुरूआति कई हुई। ऐं पटड़ी जेका आहे असां तव्हां ॾिसो पिया इहा ट्रेन जी, हिते KLI एक्सप्रेस जेका ट्रेन आहे, जेका हाई स्पीड ट्रेन आहे, जेका वञे थी एयरपोर्ट खां हिन में कुआलालंपुर शहर जी तरफ़ वञे थी। सो ही आहे टर्मिनल 2। हिनखे पहिरीं KLI 2 चवंदा, पर हाणे वरी प्रॉपरली चवनि था त टर्मिनल 2 हिनखे चइजे। KLI टर्मिनल 2 आहे। हाणे ही वरी हितां निकिता आहियूं, टर्मिनल 2 खां निकिरी हाणे वरी टर्मिनल 1 ते थोरो ई टाइम लॻे थो, 15 मिनट जो हुयो आहे सफ़र के टर्मिनल 1 खां टर्मिनल 2 ताईं। हूअं त गॾिया पिया आहिनि, पर रस्तो जेको आहे पब्लिक जो ट्रांसपोर्ट जो, उहो त वरी फ्री थो वञे, त इन करे जेको आहे सो टाइम लॻे थो। तव्हां हिते ॾिसो, हिते बि लैंडस्केपिंग, हिते बि इहे रोड जे भर में, हाईवे जे भर में ते लैंडस्केपिंग कयल आहे, पर परियां जेको आहे सो वरी बि ऑयल पाम पोखियल आहे। ऐं हू बि तव्हांजे फ्लाइट में ईंदा, जॾहिं कुआलालंपुर अची लैंड था कयो, त तव्हां अगरि दरी मां ॾिसंदव न, त सॼो मुल्क जेको आहे सो ऑयल पाम थियो पियो आहे। ऐं खजूं कोन्हनि, इहे खजी जहिड़ो नमूनो आहे हिन जो, पर आहे ऑयल पाम आहे। इन मां इहो पाम ऑयल जंहिंखे चवंदा आहियूं, उहो निकिरंदो आहे हिन जे फ्रूट मज़ा। इहो फ्रूट बि इहो खजी जहिड़ो त कोन थो थिए, खजी त मिठी थिए थी, ही त हिन जो जेको आहे छोको थिए थो, इहो सॼो भरियो पियो हूंदो आहे ऑयल। ऑयल एक्सट्रैक्शन थिए थी हिते, पोइ हितां एक्सपोर्ट थिए थी। ऐं मलेशिया जेको आहे सो वन ऑफ द लार्जेस्ट एक्सपोर्टर आहे ऑयल, पाम ऑयल जो। हाणे इंडोनेशिया बि जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में नंबर 1 ते आहे, ऐं मलेशिया नंबर 2 ते आहे। इंडोनेशिया ॾाढो वॾो मुल्क आहे, ऐं जो जेको आहे सो एराज़ी तमामु घणी आहे, त उते वञी प्रोडक्शन घणी आहे। जावा में उते कोन्हे, जावा में काफ़ी जेको आहे सो उहो आहे फ्लैट लैंड आहे, ऐं थोरो बरसाति बि जेका असां उते थोरो गैप घणो थो अचो वञे, पोइ उन करे शायदि उते सारियूं पोखनि था पैडी घणो जावा में उहा आहे। बाक़ी सुमात्रा वारे पासे जेको आहे सो इहे आहिनि ऑयल पाम, उते साॻियूं पैटर्न आहे बरसातुनि जो जेको हिते मलेशिया में आहे। ऐं सो ॾाढो ऑयल पाम आहे हिते। बसि हाणे हिन के रोड खे हाईवे जो ई ओवर हेड ब्रिज क्रॉस करे वरी उन ई रस्ते ते वञिबो।
सो ऑयल पाम जा वण हज़ार निकिरनि आहिनि ते कॉर्पोरेट फार्मिंग आहे हिननि जी। काफ़ी कंपनियूं आहिनि पर मूंखे जेके हींअर ज़हन में अचनि पियूं उहे जीअं ऑयल पाम सेक्टर में उहे साइमीडार बि आहे। साइमीडार में जा ॿिया बि बिज़नेस आहिनि घणा, ख़ाली प्लांटेशन कान्हे। काफ़ी ॿिया जेके अथसि बिज़नेसिस बि अथसि। ऐं ॿियो IOI आहे। बस हाणे ही वरी साॻियो रस्तो जो KLI टर्मिनल 1 वारो, हाणे उनखे छॾे वरी अॻिते ही टर्मिनल 2 वारो, हाणे 2 खे छॾे हाणे KLI 1 ते पिया वञूं। थोरो पहिरीं शायदि तव्हांखे KLI 1 चई वियोसि, एक्चुअली KLI टर्मिनल 2 आहे। हाणे पिया वञूं KLI टर्मिनल 1 ते। हाणे रोड जे भर में त वरी हिननि लैंडस्केपिंग करे इहे ख़ूबसूरती जे लाइ इहे ठाहिया आहिनि, पर उन खां थोरो अगरि अॻिते ॾिसंदो त वरी पोइ ऑयल पाम ऐं उन जा वण उहे बाक़ाइदा फार्म आहिनि। ऐं ॾाढो ख़ूबसूरत लॻे थो जंहिं महिल मथां जहाज़ लैंड करे थो कुआलालंपुर इंटरनेशनल एयरपोर्ट ते, त हेठि जो नज़ारो तमामु ख़ूबसूरत हूंदो आहे। अगरि फ्लाइट ॾींहं जो लैंड करे थी ऐं दरी वारो पासो आहे त तव्हांखे ॾाढो ख़ूबसूरत नज़ारा ॾिसण में ईंदा। ऐं कोन्हे त जीअं कराची एयरपोर्ट ते लॻो आहे त राति जो वञिबो आहे त बतियूं जेके आहिनि से पोइ इहे टिम टिम कंदियूं जेके आहिनि से बसि ईअं जन चांवर हारे छॾिजनि, ईअं ॾिसण में ईंदियूं आहिनि। हिते हिते जेको आहे सो मथां खां ई तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त मुल्क कहिड़े क़िस्म जो आहे। कुआलालंपुर जो एयरपोर्ट काफ़ी जेको आहे सो मसरूफ़ एयरपोर्ट आहे। जो हितां बि जेको आहे सो जीअं दुबई हिकु तरह सां आहे हब आहे, ही बि जेको आहे सो ईअं हिकिड़ो क़िस्म जो जंक्शन आहे। हितां खां काफ़ी सिंगापुर ऐं इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया ऐं ॿिया जेके बैंकॉक ऐं साउथ ईस्ट एशिया जा ॿिया मुल्क आहिनि उन्हनि लाइ फ्लाइटूं अचनि थियूं, स्टॉप ओवर करे वरी अॻिते वञनि थियूं। कनेक्टिंग फ्लाइटुनि जो तमामु घणो हिते आहे। अची वियो कुआलालंपुर टर्मिनल 1। सो हाणे हिते पाण वीडियो खे ख़तमु कंदासीं। हिननि जो जेको बस स्टेशन आहे उहा इंडोर आहे हिते। अची वई, ठीकु आहे, सदाईं गॾु।